हिन वक्त असांजे पाकिस्तान में असांजी कौम गुलाम आहे। कीअं गुलाम आहे? अंग्रेजी कानून जी गुलाम आहे, वॾेरनि जी। वॾेरनि खे फाथा कनि। हाणे तव्हांखे ख़बर आहे त सियासत करे सिंध जे अंदरि जेके बि वॾेरा हुआ उन्हनि खे चिपे मारे उन्हनि जा लाह कढी उन्हनि खे मजबूर कयो आहे। ऐं सभु वॾेरनि ऐलान कयो आहे ॿी पार्टी रही कोन। सभु वॾेरा हलिया बीपी में। कंहिंजूं बंदियूं रद्द, कंहिंजूं मिलूं बंदि, कंहिंजा कारखाना बंदि। उहो वॾेरो हींअर सही आहे जेको पीपी में वॾेरा सभु। ऐं माण्हू सभु वॾेरनि वटि फाथल आहिनि। कमनि कारनि सां हेॾा होॾा बनीअ में ॿारे में हरीप में हेॾा होॾा वॾेरनि वटि फाथा कनि। सियासत सॼी वॾेरनि जे हथ में आहे। पर शुक्र करियो जो हीअ इलेक्शन जेका BJP अचे पई न, इहा तव्हांजे फ़ाइदे में जेके बीठा आहिनि हज़रात उन्हनि जे फ़ाइदे में आहे। न त हुन सिंध सॼी वॾेरनि वटि विकामल आहे। पर हीअ इलेक्शन तव्हांजे फ़ाइदे में आहे। छो त जेका हीअ मींहं वारी ॿोॾि आई न, हिन में जेका इमदाद आई, अलाए केतिरी अरबूं खरबूं डॉलर इमदाद जा आया, जहाज़ भरिजी आया एयरपोर्ट कराची ते। जेके जहाज़ इमदाद जा लथा सिर्फ़ु 90 जहाज़ हुआ। मूंखे हिकिड़ो दोस्त ॿुधायो कुनरी में कि कतर खां इमदाद आई जहाज़नि जे वसीले, जेका इस्लामाबाद एयरपोर्ट ते लथी, पोइ उहा इमदाद उनजी रेल गाॾीअ लाइ 22-24 बोगियूं भरियूं, सा उतां रवानी थी कराची। ऐं कराची में हिननि जूं टीमूं बीठी हुयूं जेके हुन इमदाद खे वसूल कंदा। बाक़ाइदे वर्दियूं उहे पायो, हे बेज हणियो, बीठा हुआ। जीअं ई रेलगाॾी कराची पहुती न, सॼी जी सॼी मुराद अली शाह पुलिस मोकिली, सॼी रेलगाॾी फबा विया हलिया, सम्झो खणी विया हलिया। हिननि खे हिकिड़ो टको कोन्हे। अहिड़ियूं कई 90 जहाज़। हाणे उहे माहरियूं बि लिकाए छॾियूं, अन्न अटा लिकाए छॾियूं, राशन लिकाए छॾियूं, पैसा लिकाए छॾियूं। हाणे उहे पिया वॾेरा पाण में विड़िया पिया आहिनि। हाणे इलेक्शन अची वई आहे, हलूं केॾा? जिते था वञनि उते था माण्हू विड़नि। हमारे पैसा किथे, इमदाद किथे, राशन किथे, केॾा विया पैसा, केॾा विया? हींअर ॾाढो मुराद अली जी बेइज़ती थी आहे ख़ैबर नाथन जा में खाओ। इन जे करे पीपी वारा हींअर ॻोठनि राज्यनि में मोह ॾेखारण जहिड़ा कोन अथव। हींअर मैदान खुलो पियो अथव, रुॻो मुड़ुसु माण्हू थी वर खणो। इनशाला जेके बीठा आहिनि न, हा हिकिड़ी ॻाल्हि आहे, हा भई तांदली करे ऑफिसरनि खे इस्तेमालु करे मथां खां ज़ोर ॾेई के कूड़ा ऐलान कनि त ॿी ॻाल्हि आहे। बाक़ी अवाम बदज़न आहे ऐं अवाम तव्हांजे हिमायत में।